अस्सलाम वालेकुम दोस्तों, फैक्टर एनालिसिस के प्रैक्टिकल यानी अमली हिस्से में तहां सां मां गॾु आहियां। हिन खां अॻु में फैक्टर एनालिसिस तक़रीबन 6 मुंहिंजो वीडियोस जेके मुख़्तलिफ़ फैक्टर एनालिसिस टॉपिक ते अवेलेबल आहिनि। ऐं तव्हांखे सलाह ॾींदुसि त हिन वीडियो खे ॾिसण खां अॻु में तव्हां उहे 6 वीडियो ॾिसी ईंदव त तव्हां लाइ काफ़ी बहितर रहंदो ऐं तव्हां बासानी सां इहे शयूं जेके आहिनि तव्हां सम्झी सघंदव। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीम बख्श सुमरो ऐं मां शाबिर सां तालुक़ रखां थो। अचो त पंहिंजे फैक्टर एनालिसिस ते कमु कयूं। दोस्तों, फैक्टर एनालिसिस इंतहाई आसान आहे। थोरो रुगो इहो आहे त तव्हां जेकॾहिं तव्हां पोइ वीडियोस जेके तव्हां यानी तव्हांजा नज़रियात क्लियर आहिनि, कॉन्सेप्ट क्लियर आहिनि त पोइ ॾाढो आसान आहे इनखे सम्झणु। थोरो असां डेटा ते नज़र विझूं त हिन डेटा में असां टोटल जेके 23 वेरिएबल आहिनि ऐं यादि रखंदो त हीअ डेटा जेका असांजी SAQ जेको हिन एग्ज़ाम्पल बि ॾिनो आहे मुंहिंजी 6 वीडियोस में, उन ते ही जे डेटा तव्हांजे साम्हूं डेटा आहे ऐं हीउ काफ़ी वॾो जेको डेटा सेट आहे। हिन में तक़रीबन जेके डेटा सेट आहिनि उहे आहिनि तव्हांजा 2571 जेके हिन में डेटा पॉइंट्स आहिनि ऐं तमामु सुठो हिकिड़ो डेटा सेट आहे। अहिड़े क़िस्म के डेटा सेट आहे मिसाल 300 खां मथे आहे त काफ़ी जेके असांजा रिज़ल्ट जेके फैक्टर एनालिसिस आहे उहे काफ़ी बहितर ईंदा आहिनि। दोस्तों, असां जेकॾहिं वेरिएबल ही असांजो डेटा व्यू आहे, जेकर वेरिएबल व्यू में वञूं त तव्हां ॾिसंदो त हिते असांखे क्वेश्चन नंबर 1 जी इन जी पूरी जेका असांखे डिटेल मिले थी। ऐं हिते मां हिकिड़ी तव्हां सां ॻाल्हि शेयर कंदो हलंदुमि त ही तव्हां ॾिसो था त डेटा ही असांजा डेटा लेबल आहिनि, यानी हर सवाल जो हिकिड़ी लेबल आहे जेको हर सवाल खे एक्सप्लेन करे हीउ सवाल आहे छा जो। हाणे जेके बि मुख़्तलिफ़ सवाल आहिनि इहे कंप्यूटर जे मुख़्तलिफ़ जेका स्टेटिस्टिक सिखणु ऐं कंप्यूटर जे ज़रिए सां स्टेटिस्टिक सिखण जे मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन जे हवाले खां ही सवाल आहिनि। इन सवालनि खे असां हर जेका फैक्टर एनालिसिस में रन करे असां हुन जा 4 जेके बि मुमकिन फैक्टर आहिनि उहे फैक्टर कढी करे असां उनखे सम्झंदासीं। हाणे असां थींदो इहे आहे त जेकॾहिं ही डेटा आहे जेके तव्हां हिन में ही हिते लेबल पयूं हूंदी त पोइ छा जेके बि तव्हां जूं डेटा जूं टेबल्स आहिनि उहे काफ़ी वॾियूं थींदियूं, छो जो हर हिकु सवाल जेको क्वेश्चन नंबर 1 आहे जीअं हिते त जेकॾहिं हिते लेबल हूंदी त पोइ छा थींदो त क्वेश्चन नंबर 1 जे बजाए ही लेबल अची वेंदियूं, जंहिंजे करे तव्हांजी टेबल तमामु वॾी वधी वेंदी। इन करे बहितर इहो आहे त तव्हां हिते तव्हां ॾिसी पिया आहियो त तव्हां के त जेका हो जेका रिज़ल्ट जेका आहे जेका असां टेबल आहे मिसाल जेका असां जेको हिन लेबल सां कढी आहे त तव्हां ॾिसो था केॾी डेटा वॾी थी आहे, यानी उहा टेबल वधी वई आहे इन जे करे। सो बहितर इहो आहे त तव्हां हिन लेबल खे कॉपी करे ऐं किथे तव्हां इनखे पेस्ट कयो, किथे बि वर्ड जेका तव्हांखे वर्ड फाइल में पेस्ट करे तव्हां धार रखी छॾियो ऐं हितां जेको आहे इनखे तव्हां रीड कयो त बहितर आहे। ऐं रीड करण सां फ़ाइदो इहो थी पवंदो त हाणे तव्हां ॾिसो था त हिन खां पोइ जेको कंदो हिते तव्हांखे नज़र अची रहियो आहे त बग़ैर जेको इन लेबल ते असांजा जेके क्वेश्चन अची रहिया आहिनि ऐं टेबल असांजी केतिरियूं नंढियूं थी वियूं आहिनि, यानी तव्हां अॻु में कहिड़ी टेबल वधीक हुई ऐं हाणे कहिड़ी टेबल असांजी नंढी थी पई आहे त इहो लेबल खे ख़तमु करण जो इहो असांखे फ़ाइदो पइजी वियो। ऐं तंहिंखां पोइ असां ॾिसंदासीं दोस्तो त हाणे असां अचूं था पंहिंजे फैक्टर एनालिसिस ते त तमामु आसान आहे। एनालाइज़ में वेंदासीं ऐं असां डायमेंशन डिटेक्शन, ही डायमेंशन डिटेक्शन तव्हां यादि कयो इन में अची वियो ऐं फैक्टर में। हाणे इहो पूरो जेको आहे मां पंहिंजी जेके नज़रियाती वीडियोस आहिनि उन में सभिनी में ॿुधायो आहे ऐं तव्हां हिते बि आहे त हिनखे असां क्लिक कंदासीं त फैक्टर एनालिसिस खुली ईंदो ऐं तव्हां हिनखे वापसि करे वठे। हाणे असल में असां छा हूंदो आहे त जीअं त हीअ इंटरडिपेंडेंस टेक्निक आहे, यानी हिन में को बि जेको तव्हांजो वेरिएबल आहे उन को डिपेंडेंट आहे ऐं न ई इंडिपेंडेंट को इन कॉन्सेप्ट आहे। हीअ सभु हिकु इंटरडिपेंडेंस टेक्निक आहे, इन करे असां हिकु वेरिएबल सभी हिक ॿिए जे मथां डिपेंड कनि था त असां हिनखे जेके बि वेरिएबल असां वटि आहिनि असां सभिनी खे हितां सिलेक्ट करे कंट्रोल A करे ऐं तव्हां हिन एरो खे कंदो त वेरिएबल बि अची वेंदा। अच्छा, हाणे की हिन में डेमोग्राफिक वेरिएबल हुजंदा त असां उहे वेरिएबल इन में फैक्टर एनालिसिस में हिन हिते विंडो में रखणु ॾियूं आहे ऐं उनखे असां हेॾे मूव न कयूं आहे। अच्छा, बहरहाल जेके बि असांजा स्केल जा वेरिएबल आहिनि तव्हां ॾिसो था ही स्केल ठहियल आहिनि, सभिनी खे असां हिन विंडो मां हिन विंडो में आंदोसीं ऐं हाणे असां वटि कुझु ही ऑप्शन्स आहिनि। ही ऑप्शन्स आहिनि जेके डिस्क्रिप्टर खां वठी करे ऑप्शन आख़िर में थींदा। इन हवाले खां तव्हांखे का डिटेल वठणी आहे त उहा डिटेल मुंहिंजे नज़रियाती वीडियोस में आहे ऐं मूं हिकु हिकु ऑप्शन ऐं वरी इन में अंदरि जेके मुख़्तलिफ़ ऑप्शन सभिनी खे मां डिस्कस करे चुको आहियां। बहितर रहंदो तव्हां उहो ॾिसी करे पोइ तव्हां हिते अचो। हाणे असां छा कंदासीं, जेके बि असांजा इन में आहिनि ऑप्शन असां सभिनी खे टिक कंदासीं। अच्छा, ऐं इन वीडियो जे आख़िर में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त इन ऑप्शन जेके सभई आहिनि इन मां केतिरा आम आहिनि ऐं केतिरा गैर आम आहिनि।
छो जो असां ऐं मुंहिंजी कोशिशि आहे त असां ताईं उहे टेबल ॿुधायां, उहे ऑप्शन ॿुधायां जेके तव्हांजी रिसर्च उनखे तव्हां अॻिते पंहिंजे थीसिस में या पंहिंजे रिसर्च पेपर में तव्हां उनखे ज़ाहिर बि करे सघो, यानी तव्हां रिपोर्ट बि करे सघो उन्हनि खे। ऐं हिन खां पोइ वीडियो ॿी मां ठाहींदुमि जंहिंमें मां इहो ॿुधाईंदुमि फैक्टर एनालिसिस जा रिज़ल्ट तव्हां कीअं पंहिंजो रिपोर्ट कयो। अच्छा, हाणे असां सबमिट करे सघासीं, कंटिन्यू कयो। एक्सट्रैक्शन में असां आयासीं, एक्सट्रैक्शन में असां स्क्रीन प्लॉट खे क्लिक कयोसीं। अच्छा, हाणे हिन में हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे त असां प्रिंसिपल कंपोनेंट हिन में मां पंहिंजी निज़ाजी वीडियो में सभु शयूं डिस्कस कयूं हुयूं त मुख़्तलिफ़ असांजा तरीक़ेकार आहिनि, जीअं जनरलाइज़ लीस्ट स्क्वायर आहे, मैक्सिमम लाइक्लीहुड आहे जेको असांजे एमओस में कमु ईंदो आहे असांखे। हीअ मुख़्तलिफ़ जेके टेक्निक्स आहिनि जंहिंजे ज़रिए सां असां फैक्टर एनालिसिस रन करे सघूं था। हाणे असां हिन में प्रिंसिपल कंपोनेंट एनालिसिस या PCA असां उनखे सिलेक्ट कयूं था। असल में जेको PCA आहे जेकॾहिं असां स्ट्रिक्टली ॻाल्हायूं तमामु त इहो फैक्टर एनालिसिस आहे न, पर इहो फैक्टर एनालिसिस जे बराबरि हिकिड़ी टेक्निक आहे। तो असां बहरहाल असां हिन में जेको आहे घणो जेको असां प्रिंसिपल PCA रन थींदो, इनखे तव्हां ॾिसो त बाय डिफॉल्ट बि इहा ई ऑप्शन आहे तव्हांखे। उन खां पोइ कोरिलेशन या कोवेरियंस, असां कोरिलेशन मैट्रिक्स से कमु करां, इन करे असां कोरिलेशन मैट्रिक्स से क्लिक कंदासीं, कोवेरियंस खे न कंदासीं। ठीक है, असां इनखे अच्छा उन खां पोइ असां डिस्प्ले यानी असांखे ॾे छा उन में अनरोटेटेड स्क्रीन प्लॉट असांखे ॿई खपनि था। ऐं ही मां पंहिंजी वीडियो में बि ॻाल्हि कई आहे, नज़रिया वीडियो में त बेस्ड ऑन आइगन वैल्यू हुजे आहे, असां फ़िलहाल बेस्ड ऑन आइगन वैल्यू कयूं था। अच्छा, ही मैक्सिमम आइटरेशन जेको आहे ही ॾाढी इंपॉर्टेंट आहे। त इन में आइटरेशन जो मक़सदु आहे त रिपीटेशन, यानी ही सॉफ्टवेयर जेको आहे केतिरा सभु सैंपल ठाहे करे उनखे केतिरा दफ़ा उनखे रिपीट करे करे ऐं तव्हांखे रिज़ल्ट ॾे। जेके तव्हांखे रिज़ल्ट यानी तव्हां ज़रूरत मुताबिक़ कोन था अचनि, तव्हां हिनखे 5 में वधाए करे 3 बि करे सघो था, 3 में वधाए करे 50 बि करे सघो था, पर 3 तमामु वॾो आहे। इन करे जेको 25 आहे त उहो बहितरु आहे, बाय डिफॉल्ट जेको आहे उहो असांजो बहितरु आहे। कंटिन्यू। रोटेशन में बि मूं ॻाल्हि कई जेके मुख़्तलिफ़ रोटेशन जा मेथड्स आहिनि, वरी बि उहो नज़रिया जी वीडियो में तव्हां ॾिसी वठो। रोटेशन ते ख़ासि तौर ते मां हिकिड़ी वीडियो ठाही आहे उनमें, त असां सिलेक्ट कयूं था वेरी मिक्स रोटेशन। ऐं तंहिंखां पोइ असां ॿियो इनमें मैक्सिमम आइटरेशन में वरी बि असां जेको आहे 25 रखंदासीं, कंटिन्यू कयोसीं। ऐं स्कोर में असां हिनखे सेव वेरिएबल कयूं था, त पोइ ॾिसूं छा थो थिए असांखे, उहो मां तव्हांखे ॿुधाए हलंदुसि। ऐं आख़िर में ऑप्शन में असां एक्सक्लूड अच्छा सॉर्ट बाय साइज़ बि कंदासीं ऐं सप्रेस बाय, हिते बाय डिफॉल्ट हमेशह पॉइंट 1 ईंदो आहे, पर असांजी कोशिशि आहे त बाय डिफॉल्ट असां 4 अचूं, यानी जो मक़सदु आहे त 4 खां वैल्यू जेके बि घटि ईंदा उहे सप्रेस थी वेंदा, उहे डिसअपियर थी वेंदा ऐं उहे तंहिं में नज़र न ईंदा। तंहिं करे असां हिनखे कंटिन्यू कंदासीं ऐं उन खां पोइ ओके कंदासीं, असांखे रिज़ल्ट मिलंदी। ओके कयोसीं, जॾहिं असां हिनखे ओके कयोसीं त ही प्रोसेस हली रहियो आहे, छो जो ही काफ़ी वॾी टेक्निक आहे। हिन में त ही ॾिसो था त रनिंग फैक्टर एनालिसिस, असां हिन में हिकु वक़्तु ई हिनखे तमामु घणो मेन्यू ॾेई छॾियो आहे, त इन करे इनखे टाइम लॻंदो त इनखे प्रोसेस ॾिसण में। अच्छा, हाणे असांजी जेको आहे इहा शइ जेका उहा प्रोसेस थी वई आहे ऐं हीअ ॾिसो था मुख़्तलिफ़ टेबल जेके उहे प्रोसेसिंग अची रहियूं आहिनि। अच्छा जी, ऐं इन में असांजो जेको आहे ही पंहिंजो असांजो पूरो जेको टेबल आहिनि उहे मुख़्तलिफ़ अची वियूं आहिनि। हाणे इन हवाले खां जेके असांजूं टेबल आहिनि, मिसाल हिकु तरफ़ तव्हांखे ही टेबल मिली रहियूं ऐं हिकु तरफ़ तव्हां ॾिसो था ही पूरो आउटपुट आहे डिटेल, यानी हिन में कहिड़ी कहिड़ियूं टेबल असांजूं अवेलेबल आहे, पूरी हिन डिटेल हिन में अवेलेबल आहे, जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था। मिसाल हाणे हिन में असांजो आहे लॉग आहे, फैक्टर एनालिसिस आहे, टाइटल आहे हिन जो, उन खां पोइ नोट्स आहे, डिस्क्रिप्टिव स्टैटिस्टिक आहे, कोरिलेशन मैट्रिक्स आहे, इनवर्स ऑफ द कोरिलेशन मैट्रिक्स आहे, कैमो आहे, एंटी इमेज आहे, कम्युनिटीज़ आहे, टोटल वेरियंस एक्सप्लेन्ड आहे, स्क्रीन प्लॉट आहे, कंपोनेंट मैट्रिक्स आहे, रिड्यूस ऐं सभु जेके सेल में शयूं अची थियूं वञनि, जेके बि असां हिनखे मेन्यू में ॾिनो उहे सभु शयूं हिन में असांखे मिली रहियूं आहिनि। त तंहिं करे हाणे असां छा कंदासीं, ईंदासीं सभ खां पहिरीं असां वेंदासीं टाइटल में असां छा आहे फैक्टर एनालिसिस, ऐं उन खां पोइ असांजो नोट्स आहे, उन खां पोइ असां डिस्क्रिप्टिव। हाणे डिस्क्रिप्टिव में असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मिलनि थियूं, तव्हां ॾिसी सघो था हिते असांखे हर हिक जो मीन मिले थो, यानी जेके बि 23 सवाल असांखे 23 मीन मिलनि था। त हिन मां असांखे ॾिसी सघूं था त जेको मीन आहे तक़रीबन जेको उहो असांजो रहे थो उहो 2 ऐं 3 जे विच में, यानी क्वेश्चन 2 जो जेको मीन उहो कुझु घटि आहे, यानी जेको ॿी रेंज जेका मीन जी आहे। इन करे तव्हां ॾिसंदव त हिन जी स्टैंडर्ड डेविएशन बि घटि आहे। ठीकु आहे, अच्छा हीअ स्टैंडर्ड डेविएशन आहे। हाणे इन हवाले खां स्टैंडर्ड डेविएशन खे कीअं सम्झजे, इहे सभु शयूं बि मां पंहिंजे वीडियोस में आहिनि, मुंहिंजी वीडियोस में बि अवेलेबल आहे। डिस्क्रिप्टिव स्टैटिस्टिक पूरी मुंहिंजी वीडियो आहे जंहिंमें मां मीन ऐं स्टैंडर्ड डेविएशन खे सही तरीक़े सां डिफाइन कयो आहे। तव्हांखे टाइम मिले त तव्हां हुनखे ॾिसी वठो। ऐं आखिर में आहे एनालिसिस,
यानी नंबर ऑफ सैंपल साइज केतिरी आहे उहो जी मां अॻु में तव्हांखे ॿुधायो इहा 2571 आहे। त हीअ असांखे पहिरीं टेबल मिली, असां उनखे सम्झोसीं। उन खां पोइ जेका ॿी टेबल आहे उहा आहे असांजी कोरिलेशन मैट्रिक्स। हाणे कोरिलेशन मैट्रिक्स तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ काफ़ी वॾी जेको आहे उहा टेबल आहे, ठीकु आहे। ऐं इनखे हाणे असां इनखे कीअं सम्झूं? कोरिलेशन मैट्रिक्स जो जेको फर्स्ट हाफ आहे, यानी फर्स्ट हाफ जो मक़सदु इहो आहे त असां कीअं सम्झूं फर्स्ट हाफ खे? हीअ आहे असांजो कोरिलेशन मैट्रिक्स, हीअ असांजो फर्स्ट हाफ आहे। हाणे हीअ फर्स्ट हाफ जेको असांखे ॿुधाए थो उहो असांजी पीयरसन कोरिलेशन आहे। कोरिलेशन जा वैल्यूज़ तव्हांखे ख़बर आहे, उहो जेको आहे 0 to 1 आहे। त मिनिमम असांजो 0.3 हुजणु घुरिजे ऐं मैक्सिमम असांजो 0.8 हुजे। इन ॿिन्ही जे विच में आहे रिलेशन त तमामु सुठो आहे। जेकॾहिं घटि आहे या वधीक आहे त ॿई जेके एक्सट्रीम आहिनि ऐं ॿई बहितर सूरत हाल न आहे। अच्छा, हीअ त थी वियो टॉप असांजो। ऐं इन खां पोइ जेको असांजो बॉटम आहे, बॉटम में ॾिसो असां वटि छा आहे त असांखे बॉटम में थोरो हली ॾिसूं। अच्छा, त हाणे बॉटम में असां ॾिसंदासीं, हीअ असांखे ॿुधाए थो त भई जेके असांजी टेबल आहिनि उहो सिग्निफिकेंट आहिनि। जेके बि असांजी सिग्निफिकेंट आहे, कुझु जेके वैल्यूज़ 0.213 जेको वैल्यू आहे इहो असांजो अनफॉर्चुनेट बदबख्ती सां इहो असांजो उहो यानी सिग्निफिकेंट न आहे। हीअ साॻियो तव्हांखे मिली आहे, हीअ बि सिग्निफिकेंट न आहे। फिर इन जो वैल्यू जेको उहा 0.23 खां मथे आहे। तंहिं करे असां इहो अच्छा, उन खां पोइ हीअ बि जेके वैल्यूज़ आहिनि, मिसाल हीअ जेको आहे हीअ वैल्यू असांजो सिग्निफिकेंट आहे। छो जो हिन जेको हिते जेको असांजो हीअ आहे वैल्यू, हीअ बि असांजो नॉन सिग्निफिकेंट आहे। छो जो इन जेको वैल्यू आहे उहो 0.04 खां इहो मथे आहे। इन करे इहो बि रिलेशनशिप यानी क्वेश्चन नंबर 23 ऐं क्वेश्चन नंबर 1 जो पाण जो रिलेशन आहे उहो नॉन सिग्निफिकेंट आहे। ऐं उन खां पोइ हीअ असांजो हीअ ॿई असांजा सिग्निफिकेंट आहे। जेतोणीकि इन जो वैल्यू आहे उहो 0.000 खां मथे आहे, पर इहो घटि आहे। यानी घटि जो मक़सदु आहे इहो 0.05 खां घटि आहे। त इन करे असां इनखे चऊं था त इहो बि सिग्निफिकेंट आहे। अच्छा, उन खां पोइ हीअ ॾिसो था, हीअ बि असांजो वैल्यू जेको आहे उहो बि असांजो सिग्निफिकेंट आहे। यानी अच्छा जी, हीअ वैल्यू जेको आहे असांजो, अच्छा हीअ जेके टे वैल्यूज़ आहिनि, हीअ सभु वैल्यूज़ जेके आहिनि इहे बि असांजा सिग्निफिकेंट आहे। छो जो इहे सभु जेके वैल्यूज़ आहिनि इहे 0.05 खां घटि आहिनि। यानी हिन में असांखे इहा ख़बर पवंदी आहे त जेको मथियों टॉप बॉटम आहे असांजो उहो असांखे ॿुधाईंदो आहे त पीयरसन कोरिलेशन कहिड़ो आहे, ऐं हेठियों बॉटम इहो ॿुधाईंदो आहे त इहे सिग्निफिकेंट रिलेशनशिप आहिनि या न आहिनि। अच्छा, हाणे जेको हेठियों बॉटम आहे हेठियों उन में ख़बर पइजी वई। हाणे जो टॉप आहे यानी कोरिलेशन, हीअ जेको पूरो फैक्टर आहे इन में असां छा कंदासीं, हिन पूरे में असांखे छा ॻोल्हणो आहे? इन पूरे में असांखे ॻोल्हणो आहे त उहे वैल्यूज़ यानी असांखे जिन जो 0.3 खां घटि या 0.8 खां वधीक आहे त उनखे आइडेंटिफाई कयो। उनखे आइडेंटिफाई कयो ऐं उन खां जेकॾहिं आइडेंटिफाई न कबो, मिसाल जेके 0.8 खां पोइ मथे वैल्यू आहे 0.9 आहे 0.99 आहे, त इहो जेको वैल्यू आहे इहो अॻिते हली करे मल्टी कम्युनिटी जो इशू थींदो आहे। इन करे इनखे ज़ाहिर करे उनखे छा कबो, मल्टी कम्युनिटी खे रिमूव करण लाइ मां काफ़ी दफ़ो ॿुधायो आहे त ॿिन्ही मां पोइ हिकिड़ो वैल्यू एक्सक्लूड करे छॾियो पंहिंजे एनालिसिस मां, या उन वेरिएबल जी वरी ॿी डेटा करे छॾियो। इहे ॿ इन जा हाल आहिनि। हाणे उन खां पोइ असां वटि हिकिड़ी ॿी अहम तरीन जेका शइ जेका मां तव्हांखे सम्झाइणु चाहियां थो उहो आहे डिटरमिनेंट जो वैल्यू। इन में तव्हां ॾिसी सघो था त ही डिटरमिनेंट जो वैल्यू आहे जेको अहम आहे असां लाइ सम्झणु। जेकॾहिं ही जेको आहे इहो 0.000 ऐं 1 यानी 4 दफ़ा 0 ऐं 1, जेकॾहिं इन खां मथे आहे इन जो मक़सदु आहे त हिन पूरे जेका कोरिलेशन में कंहिं बि क़िस्म जी का बि मल्टी कोलिनिटी आहे कोन। जेकॾहिं इहो घटि थी वेंदो, अक्सर थींदो त कोन्हे, छो जो असां डेटा खे स्क्रीन कंदा आहियूं। डेटा खे स्क्रीन आउट करे उनमें जेके बि आउटलायर हूंदा आहिनि, जेके बि एक्सेसिव वैल्यूज़ उहो ख़तमु करे ऐं पोइ असां जेको आहे सो उनखे इफेक्ट एनालिसिस में आणींदा आहियूं। त इन करे इहो शयूं पहिरियां हल थी चुकियूं आहिनि त हाणे असांखे इन जी ज़रूरत न आहे। तो तक़रीबन 99% असांजो इहो थींदो आहे त जेको डिटरमिनेंट जो वैल्यू आहे उहो 0.0000 ऐं 1 खां मथे अची वेंदो आहे। हाणे बदबख्ती सां अनफॉर्चुनेटली केॾे को अची वियो त माना इहो त ड्रास्टिक आहे, इहो तमामु ख़तरनाक आहे। इन डेटा खे बहितर या पूरी डेटा खे ॿीहर कलेक्ट करे वठो। ठीकु आहे, त हाणे असांजो थी वियो त असांजो पहिरियों जेको आहे त कोरिलेशन मैट्रिक्स, उन खां पोइ आहे इनवेरियस ऑफ कोरिलेशन। हाणे इनवेरियस ऑफ कोरिलेशन जो में छा आहे असां उनखे बि सम्झी वठूं त इन में आहे त हिन में इनवेरियस कोरिलेशन में बि असांजो आहे त तव्हां ॾिसो था हिन में विच में मुख़्तलिफ़ रिलेशनशिप आहिनि। ही रिलेशनशिप ही का जेको असांजी आहे ही का एॾी इंपॉर्टेंट न आहे कि तव्हां हिनखे स्केप बि करे छॾियो।
त इन जो कोई एॾो इम्पैक्ट वॾो कोन पवंदो आहे असांजे डेटा में। लेकिन हिन टेबल खे तव्हां स्केप करे छॾियो त इन जो कोई एॾो इम्पैक्ट कोन थो पए। बहरहाल इन खां अॻिली जेका अहम तरीन आहे जेका असां हर जेको आहे असां जेके रिपोर्ट बि कंदा आहियूं पंहिंजे रिज़ल्ट्स में, उहो आहे KMO। त इहो ॿुधाए थो त KMO असांजो हीअ जेका असांजो रिज़ल्ट आहे 0.930 आहे, इहो तमामु वॾो आहे, यानी इहो 0.7 खां मथे आहे। इन जो मक़सदु इहो आहे त हीअ जेको सैंपल साइज़ आहे, इन जेको असां रन कयूं था फैक्टर एनालिसिस जे लाइ, हीअ सैंपल साइज़ बहितरीन आहे। छो जो 0.6 खां मथे हुजणु घुरिजे ऐं 0.7 खां मथे आहे त अञा वधीक बहितर आहे। हाणे जेकर असांखे एतिरो मिली थो वञे त इहो बहितरीन आहे, त हाणे इन मां असांखे ख़बर पइजी वई त KMO जेको असांजो बहितरीन आहे, छो जो 0.7 खां मथे आहे। ऐं इन खां पोइ आहे त बार्टलेस टेस्ट ऑफ स्पेसिटी, ही बि असांजी जेको आहे 0.05 खां घटि न घुरिजे। ऐं जीअं त हीअ जेको डेटा सेट तमामु वॾो आहे, त इन करे जेको वॾो सेट हूंदो आहे त उन में अक्सर औकात बार्टलेस टेस्ट ऑफ स्पेसिटी उहा सिग्निफिकेंट हूंदी आहे, ऐं तक़रीबन जेको आहे हूंदी त 0.00 हूंदी आहे, 0.00। यानी जेतिरो मां फ्रिक्वेंसीस ते कमु कयो आहे, मां कॾहिं बि न ॾिठो त बार्टलेस टेस्ट जेका उहा 0.000 खां मथे आई हुजे। लेकिन मिसाल के तव्हांजो डेटा सेट जेको आहे उहो काफ़ी वॾो आहे, मिसाल मोर देन 300 आहे, त नॉर्मल इहो 0.000 अची वेंदो आहे बार्टलेस टेस्ट ऑफ स्पेसिटी। यानी KMO मां असांखे ख़बर पइजी वई त KMO बि हिनजो बहितर आहे ऐं बार्टलेस टेस्ट ऑफ स्पेसिटी बि असांजी बहितर आहे। इन खां अॻु में जेको मथे असां आयासीं कोरिलेशन मैट्रिक्स में ॾिठोसीं, त उते असां जेका डिटर्मिनेंट आहे इहो बि असांजो ठीकु आहे। त यानी इहे टई असांजा फैक्टर ॾाढा बहितर आहिनि। हाणे असां ईंदासीं एंटी इमेज मैट्रिक्स में। हाणे हिन में छा थींदो, असां छा ॾींदा आहियूं, दिस ही ऑप्शन जेको आहे उहो ज़ाहिर कंदो आहे एंटी इमेज ऑफ द मैट्रिक्स कोवेरियंस जो थे ऐं कोरिलेशन, यानी हिन में ॿ कोरिलेशन ऐं कोवेरियंस करण खां असांखे हिन जो ही एंटी इमेज ॾींदो आहे। ऐं इहे जेके मैट्रिक्सिस आहिनि उहे मुश्तमिल हूंदा आहिनि त सैंपल एडिक्वेसी ते, हर हिकु वेरिएबल जी सैंपल एडिक्वेसी आहे, यानी हर हिकु वेरिएबल जेको आहे, यानी क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, 12, इहो हिकु वेरिएबल आहे। इहो जेको आहे इहो फैक्टर आहे या न, ऐं हिन जो कोरिलेशन ऐं कोवेरियंस असांखे ॾेखारींदो आहे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ असांखे वरी अॻिते वधूं था कम्युनिटीज़। यानी ही जो कम्युनिटीज़ आहिनि, हिन में मां पंहिंजे थ्योरेटिकल सेक्शन में करियो आहियां त इनिशियली असां हर हिकु फैक्टर जी कम्युनिटी यानी 100% कंसीडर कंदा आहियूं। कम्युनिटी जो मक़सदु इहो आहे, जेकॾहिं तव्हां नए कॉन्सेप्ट तव्हां वञी करे मुंहिंजी वीडियो ॾिसो, फैक्टर एनालिसिस में कम्युनिटी से डिस्कस थियल आहे त हर हिकु फैक्टर जो शेयर केतिरो आहे ओवरऑल मॉडल में। त असां सिर्फ़ु इहो कंदा आहियूं त हर हिकु जो जेको आहे उहो 1 आहे ऐं उन जेको आहे शेयर, पर एक्चुअली ईअं हूंदो न आहे। जॾहिं असां हुनखे एक्सट्रैक्ट कयोसीं, एक्सट्रैक्शन में असांखे कम्युनिटीज़ जेके असांखे ही मुख़्तलिफ़ कम्युनिटीज़ मिलियूं आहिनि 0.4 यानी 43% आहे, 41% पेमेंट आहे, ऐं सभ खां वॾो कंट्रीब्यूशन उहो क्वेश्चन नंबर 8 जो आहे, जंहिंजी 73% जेका कंट्रीब्यूशन आहे। ऐं तंहिंखां पोइ असां अॻिते अचूं, ही आहे टोटल वेरियंस एक्सप्लेन। हिन ते बि मुंहिंजी वीडियो आहे, उहो तव्हां ॾिसी सघो था त टोटल वेरियंस एक्सप्लेन। हाणे टोटल वेरियंस एक्सप्लेन में असांजा जेके फैक्टर आहिनि उहे असांजा 4 फैक्टर निकितल आहिनि। इहे 4 फैक्टर असांजा आइगन वैल्यूज़। हाणे ही जेके कंपोनेंट 4 आहिनि, इन जेको रिलेशन वैल्यू आहे उहो असांजो आइगन वैल्यू यानी 4 हिक खां वधीक आहे। त इन करे असांजा 4 फैक्टर ठहिया। हाणे इन में जेको पहिरियों फैक्टर जो कंट्रीब्यूशन उहो वेरियंस जेको उहो 31% आहे, ऐं ॿिए जो उहो 7 आहे, ऐं ॿिए जो 5, ऐं उन खां पोइ ॿिए जो 5 आहे। हाणे जॾहिं असां हिनखे रोटेट कयोसीं, ही त बिफोर रोटेशन असांजो आहे, जॾहिं असां हिनखे रोटेट कयोसीं, मिसाल ही हिन में असांजी रोटेशन अचनि थियूं, त पोइ छा थियो त असांखे इहो घटि करे जेको आहे असांजो वेरियंस जेको उहो 16% पहिरें जो थियो, उन खां पोइ 14% ॿिए जो, ऐं उन खां पोइ 11% ऐं 8% थी वियो। त यानी रोटेशन खां अॻु में असांजो 31, 7, 5, 5 अची वियो, ऐं रोटेशन खां पोइ साॻियो ई वरी उहो घटिजी करे उहो 16, 14, 11 ऐं 8 थियो। अच्छा, हिते मां तव्हांखे इहा ॻाल्हि कंदो रहंदुमि त ही का टोटल वेरियंस एक्सप्लेन इहा बि लाज़मी आहे, तव्हां पंहिंजे रिसर्च पेपर में, रिसर्च थीसिस में तव्हां ज़रूरु जेको आहे उहा रिपोर्ट कयो। अच्छा, हिकिड़ी ही टेबल लाज़मी आहे KMO जी, ऐं ॿियो ही टोटल वेरियंस जेको आहे, ऐं इन मां असांखे इहा ख़बर पइजी वेंदी त टोटल वेरिएबल थिया केतिरा आहिनि, यानी अगरि टोटल वेरिएबल या फैक्टर केतिरा ठहिया आहिनि सभिनी वेरिएबल मां। त हाणे सभिनी वेरिएबल मां असांखे 4 फैक्टर मिलिया आहिनि बेस्ड ऑन आइगन वैल्यू। अच्छा, आइगन वैल्यू जो तव्हांखे मां इन जो कॉन्सेप्ट बि डिस्कस थियल आहे त असां आइगन वैल्यू ते कंदा आहियूं या असां पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ कंदा आहियूं। अच्छा,
उन खां पोइ आहे स्किल प्लॉट। ही प्लॉट आहे जंहिंमें असां सम्झंदासीं स्किल प्लॉट में वाकई सां जो जेको आहे 4 फैक्टर ठहनि था या इन खां घटि था ठहनि। हाणे मिसाल हिकिड़ी तक़रीबन हिते थो अची वञे त असांजा ही वन जेको आहे हिते लाइन कईसीं, ठीक है, ही लाइन कईसीं त हाणे हिन लाइन खां मथे जेके असांजा फैक्टर आहिनि उहे असांजा आइगन वैल्यू खां ही आइगन 4 फैक्टर अची विया ऐं इन खां पोइ ही जेकी ॿिया फैक्टर इहे हिक खां घटि आहिनि असां हिनखे फैक्टर कंसीडर कोन कंदासीं। हालांकि जेके जेतिरा सुवाल हूंदा आहिनि उहे सभु फैक्टर हूंदा आहिनि। ॾिसो त हिते असांजा 23 सुवाल 23 फैक्टर ज़ाहिर करे थो, पर असां फैक्टर उनखे कंसीडर कंदासीं जंहिंजो वैल्यू आइगन वैल्यू खां मथे हुजे। अच्छा, इन में जोलिफर भी चवे थो, जोलिफर हिकु रिसर्चर आहे, उहो बि चए थो 0.7, लेकिन 0.7 ते असां वेंदासीं त पोइ असांजी जेका रेंज थींदी उहा तक़रीबन हिते अची वेंदी ऐं पोइ असांजा जेके हिक खां मथे जेके आहिनि असांजा उहे फैक्टर ठही वेंदा। पर असां जेको क्राइटेरिया आइगन वैल्यू ते हलूं त आइगन वैल्यू मुताबिक़ असांजा 4 फैक्टर आहिनि, यानी हिते ही स्क्रीन प्लॉट भी 4 फैक्टर ज़ाहिर करे थो ऐं ही टोटल वेरियंस एक्सप्लेन में भी असांखे आइगन वैल्यू 4। यानी ये सब स्क्रीन प्लॉट अक्सर असां वेरिफिकेशन लाइ कंदा आहियूं त जेके असांजा फैक्टर निकिता आहिनि छा उहे बाक़ी सही ओतिरा ई आहिनि या घटि आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त स्क्रीन प्लॉट जी रिज़ल्ट ऐं टोटल वेरियस एक्सप्लेन टेबल में क्या रिज़ल्ट आहे उन में कुझु फ़र्क़ु अची वेंदो आहे त पोइ असां वेरीफाई उनखे हिन तरीक़े सां कंदा आहियूं। अच्छा, हाणे उन खां पोइ अगली रिज़ल्ट कहिड़ी आहे? अगली आहे कंपोनेंट मैट्रिक्स। हाणे ही कंपोनेंट मैट्रिक्स जेको आहे असांजो इहो असांजो आहे त इनखे असां रोटेट न कयो आहे, इहो बग़ैर रोटेशन जे आहे असांजो ऐं जंहिंमें असांखे रोटेशन जी ज़रूरत पवंदी। अच्छा, ही जेको असांखे मिले थो कंपोनेंट मोटे ही असांजो बग़ैर रोटेशन आहे। असांजे में फ़िलहाल रोटेशन कंहिं क़िस्म जी अप्लाई कोन थियल आहे। तव्हां ॾिसो त ही कंपोनेंट जेको आहे हिन में ही आहे रोटेटेड कंपोनेंट मैट्रिक्स। ही जेको मैट्रिक्स आहे इहो असांजो रोटेटेड आहे, यानी इनखे असां क्लिक कंदासीं त पोइ रोटेटेड असांखे मिलंदो ऐं हिन वक़्तु जेको असांजो कंपोनेंट आहे उहो अनरोटेटेड आहे। इन करे असांखे हिन में जेके मिली रहियो आहे अनरोटेड। हाणे में अनरोटेटेड में या कंपोनेंट मैट्रिक्स मसइलो छा हूंदो आहे? मसइलो त जेके घणा जेके वेरिएबल उहे पहिरें फैक्टर ते अची वेंदा आहिनि। तव्हां ॾिसो था हिते बि त घणा वेरिएबल असांजे पहिरें फैक्टर अची विया आहिनि त इन करे असांजो मसइलो थिए थो। अच्छा, हिन ॿियो मसइलो इहो बि हूंदो आहे त असांजी क्रॉस लोडिंग घणी हूंदी आहे। तव्हां ॾिसो त ही क्वेश्चन नंबर 1 जेको आहे उहो फैक्टर नंबर 1 ते बि लोड थियो आहे ऐं फैक्टर नंबर 4 ते बि लोड थियो आहे, यानी इहा क्रॉस लोडिंग में हिन में अची रही आहे तव्हांखे। अच्छा, हाणे हिन में तव्हां हिकिड़ी इंट्रेस्टिंग शइ ॾिसंदव त हिन में जेके बि तव्हांजा ही आहिनि इहे सभु जेके 0.4 खां मथे आहिनि या 0.4 आहिनि या 0.4। जेकॾहिं 0.3 रखूं आहे त असां 0.3 खां जेके बि घटि आहिनि उहे बि हिते अपीयर थी वञनि, ज़ाहिर थी वञनि। हाणे जेके फैक्टर जंहिंजो वैल्यू 0.4 खां घटि आहिनि उहे सप्रेस यानी गुम थी विया आहिनि ऐं जेके 0.4 खां मथे आहिनि उहे असां कंदा 0.3 खां बि मां तव्हांखे करे ॾेखारियां थो त तव्हां बाआसानी सां इहे शयूं सम्झी सघो। अच्छा, हाणे असांजो थी वियो रिप्रोड्यूस कोरिलेशन। हाणे असांजो ॿीहर कोरिलेशन जेको रिड्यूस थी वियो ऐं हिन में जेको असां कमु कंदासीं त अच्छा, हिन में रिप्रोड्यूस कोरिलेशन असांजो ॿीहर थी वियो, इनजी ज़रूरत न आहे असांखे। असां वेंदासीं डायरेक्ट रोटेटेड कंपोनेंट्स में। हाणे हिन में असां जेको रोटेट कयोसीं त असांखे इन में मुख़्तलिफ़ फैक्टर ठही मिलिया। हिकिड़ो फैक्टर असांजो ही थी वियो जंहिंमें असांजो पहिरें नंबर फैक्टर ते असांजा ही 6, 18, 13, 7 इहे सभु सुवाल हिन में थी विया। अच्छा, ऐं उन खां पोइ जेको ॿियो फैक्टर ठहे उहो असांजो फैक्टर आहे, ठीकु आहे, हीअ असांजो फैक्टर थी वियो असांजो, हीअ असांजा अची विया। हाणे हिन में असांजो हिकिड़ो ॿियो मसइलो आहे त हिते असांखे ही क्रॉस लोडिंग मिली रही आहे असांजी। त हीअ क्रॉस लोडिंग बि असांखे लाज़िम आहे इनखे असां ख़तमु कयूं, हाणे इनखे बि असां ख़तमु करे था वठूं। अच्छा, उन खां पोइ हिकिड़ो ही फैक्टर आहे ऐं इन खां पोइ ही आख़िरी, यानी हिन में असांजा ही 4 फैक्टर आहिनि छो जो ही असांजे जेके वेरिएबल लोड थिया आहिनि उहे चेंज ते थिया आहिनि ऐं हिन में कोई इशू अचे थो उहो अचे थो असांजो क्वेश्चन नंबर 12 जो जंहिंमें असांजी क्रॉस लोडिंग आहे, ठीकु आहे। अच्छा, हाणे इन मसइले खे मां हल कयूं था आख़िर में कंपोनेंट आहे कंपोनेंट ट्रांसफॉर्मेशन इन जो, ठीकु आहे। त हाणे इहे असांखे 4 शयूं मिली वियूं त हाणे असां जेका मेन जेका उहो आहे रोटेटेड कंपोनेंट मैट्रिक्स जंहिंमें असां पंहिंजो रोटेट कंदा आहियूं असां ऐं इहा जेका टेबल आहे ही टेबल इन टेबल खे असां पंहिंजी थीसिस में रिपोर्ट बि कंदा आहियूं। अच्छा, मां वरी बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे रोटेटेशन जा जेके असां वटि मेथड्स आहिनि उहे इंडिपेंडेंट आहिनि या अनरिलेटेड आहिनि त असां पोइ ऑर्थोगोनल यानी वेरी मिक्स रोटेशन तरफ़ वेंदासीं। हाणे तव्हां हिते ॾिसी बि रहिया उहे 4 ई जेके फैक्टर्स आहिनि ऐं जेकॾहिं हाउएवर जेकॾहिं थ्योरी तव्हांखे चवे थी त न इन में कोरिलेशन आहे त पोइ असां ऑब्लिक रोटेशन यानी डायरेक्ट ऑब्लिमम या प्रोमिक्स तरफ़ वेंदासीं। त ही हिते तव्हां ॾिसी बि रहिया आहियो त कैटेगराइज़ेशन थियल आहे, यानी
इंडिपेंडेंट ऐं डिपेंडेंट जेको असांजा आहिनि वरी बि इंडिपेंडेंट ते वेरी मैक्स ते वेंदा आहियूं असां ऐं जेको आहे ॿियो जेको आहे असांजो जिन कोएफिशिएंट वधीक हूंदो आहे त असां उन ते डायरेक्ट ऑब्लिक या प्रो मैक्स ते वेंदा आहियूं ठीक है थी वियो असांजी डिटेल अच्छा उन खां पोइ असांजो एंटी इमेज कोएफिशिएंट खे थोरो करे वठूं कमु त उन में छा आहे असांजो एंटी इमेज मैट्रिक्सिस में हिन में असां थोरी नंढी ॻाल्हि मां कंदो वञा जेका मूंखां ॻाल्हि विसरी वई त इहो आहे ही इम्पोर्टेंट एक्सट्रीमली इम्पोर्टेंट जेको असांजो रिज़ल्ट आहे या टेबल खणी चओ जंहिंमें असां या पार्ट को चऊं जंहिंमें असां चऊं त डायगोनल एलिमेंट ऑफ एंटी कोरिलेशन मैट्रिक्स यानी ही डायगोनल में ही डायगोनल आहे इन खां पोइ हीअ अची वियो इन खां पोइ ही ऐं आहिस्ता आहिस्ता जीअं तव्हां वञो था त यानी असांजो इहो पाण रिलेशनशिप वधंदो वञे तव्हां ॾिसी रहिया उहो साॻियो रिलेशनशिप हाणे इन में जेको आहे जेकॾहिं इहो वैल्यू 0.5 खां मथे आहे त इहो बहितर आहे जेकॾहिं 0.5 खां घटि आहे कंहिंजो बि हिननि में त तव्हां इनखे एक्सक्लूड करे ऐं वरी फैक्टर एनालिसिस खे ॿीहर रन कयो इहो लाज़मी आहे इन में तव्हां ॾिसो क्वेश्चन नंबर 1 ऐं क्वेश्चन नंबर 1 पाण में रिलेशन 0.5 खां वधीक आहे अच्छा उन खां पोइ क्वेश्चन नंबर 2 ऐं क्वेश्चन नंबर 2 इन विच में 0.8 आहे वरी 0.6 आहे अच्छा इन तरीक़े सां तव्हां 0.6 अची वई हाणे तव्हां जेके बि हिन में ॾिसंदव त जेके रिलेशनशिप आहिनि जेके किथे बि 0.5 खां घटि आहे त पोइ इन जो मक़सदु इहो आहे त उन वेरिएबल खे असांखे एक्सक्लूड करे छॾिणो आहे छो जो उहो असांजे कंहिं कम जो न आहे अच्छा एक्सक्लूड करण खां पोइ लाज़मी इहो आहे असां डिसाइड करियो फॉर एग्जांपल त क्वेश्चन नंबर 9 जेको आहे उहो पाण में क्वेश्चन 9 सां रिलेशनशिप जेको आहे उहो 0.5 खां घटि आहे त पोइ असां छा कंदासीं उन मां कंहिं हिकिड़े यानी पॉइंट क्वेश्चन नंबर 5 खे यानी हॉरिजॉन्टल लेवल या उनखे असां एक्सक्लूड करे छॾींदासीं एक्सक्लूड करण खां पोइ असां छा कंदासीं वरी ॿीहर फैक्टर एनालिसिस खे रन कंदासीं त पोइ असांजो जेको असांखे पंहिंजो बहितर रिज़ल्ट मिलनि था त ठीकु आहे त इहो जेको हुयो मां लाज़मी सम्झुमि त तव्हांखे इहा ॻाल्हि बि कंदो हलां त एंटी इमेज कोएफिशिएंट खे कीअं सम्झजे अच्छा इन खां अलावा डिस्क्रिप्टिव स्टैटिस्टिक ऐं हिन में असांखे हिकिड़ी ॿी थी मिले थी बार्टलेस टेस्ट अच्छा बार्टलेस टेस्ट हिते उहा 0.00 यानी सिग्निफिकेंट इन जो मक़सदु इहो आहे त इहो मय्यर जेको आहे यानी बार्टलेस टेस्ट छा कंदी आहे इहो नल हाइपोथेसिस यानी असां वटि हाइपोथेसिस H0 ऐं H1 हिते H0 आहे त जंहिंजो मक़सदु आहे त ओरिजिनली जेको आहे कोएफिशिएंट मैट्रिक्स उहो आइडेंटिटी मैट्रिक्स असांजो आहे ऐं जेके सिग्निफिकेंट टेस्ट आहे उहा आर मैट्रिक्स इज़ नॉट आइडेंटिटी मैट्रिक्स आइडेंटिटी मैट्रिक्स इहे सम्झे त यानी जेको ॿियो मैट्रिक्स आहे उनजो हूबहू ईअं हुजे ठीक है त हाणे इहे असांखे कुझु शयूं मिलियूं पंहिंजो इन फैक्टर एनालिसिस में जेके मूं ज़रूरी सम्झूं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तव्हां लाइ बहितर रहंदो अच्छा हिन खां पोइ असां हलूं था पंहिंजे हिन तरफ़ हाणे असां ॿीहर एनालाइज़ कंदासीं ठीकु आहे ऐं उन खां पोइ डैमेज बल्कि हेॾे हिन में था वञूं डिसेंट यूज़ डायलॉग बॉक्स में असां आयासीं हाणे असां वटि जेको मसइलो थिए पियो उन मसइले खे हुयो जेको आहे उहो कहिड़ो सुवाल हो उनखे ॾिसूं असां अच्छा जेको असांजो मसइलो क्वेश्चन नंबर 12 असांजो उहो मसइलो करे रहियो हो त असांखे क्वेश्चन नंबर 12 खे जेको आहे असांखे ॿाहिरि करणो आहे त उन खां पोइ ॾिसूं त असांजो रिज़ल्ट कीअं थो अचे अच्छा हाणे असांजो जेको मसइलो हुयो उहो क्वेश्चन नंबर 12 में हुयो तव्हां ॾिठो हुयो त उन जी उहा क्रॉस लोडिंग अची रही हुई हिते तव्हां ॾिसो त क्रॉस लोडिंग जो में नज़र अची रहियो आहे त असां क्वेश्चन नंबर 12 खे असां ॿाहिरि कढंदासीं अच्छा हिते तव्हां ॾिसो त हीउ कुझु एक्स्ट्रा असां वटि अची विया आहिनि ठीकु आहे एक्स्ट्रा ही काॾों आया थोरो इनखे ॾिसी वठूं पहिरियां अच्छा हीअ जेके असां वटि फैक्टर आहिनि इहे फैक्टर असां वटि काॾों आया फैक्टर 1 जो इहे की छो आया इन जो मां तव्हांखे रीज़न ॿुधायां इन जो रीज़न इहो आहे त असां हिन फैक्टर एनालिसिस में वियासीं अच्छा हिते स्कोर में वियासीं हिते स्कोर में तव्हां ॾिसो था ही सेव एज वेरिएबल्स त हाणे ॾिसो था इहे वेरिएबल तौरु इहे 4 फैक्टर इन जा वैल्यूज़ जेके इहे सेव थी चुका आहिनि पर जेके तव्हां ॿीहर हिनखे अनसेव कंदो कंहिं क़िस्म जी न ऐं त पोइ इहे ॿीहर अटे में इहे वरी कोन ईंदा अच्छा हिकिड़ो इहो ऐं ॿियो असांजो छा हुयो त असांजो 12 नंबर हो उहो असांजो क्रॉस लोडिंग कयल पोइ इनखे तव्हां 12 नंबर खे ॿाहिरि करे छॾींदव ऐं ओके को त पोइ ॾिसूं कहिड़ा रिज़ल्ट था अचनि हाणे ओके करण खां पोइ असांजो साॻियो टाइटल नोट्स डिस्क्रिप्टिव स्टेटस तव्हांजी अची वई हाणे तव्हां ॾिसो हिन में नंबर 12 कोन हूंदो छो असां उहो कढी छॾियोसीं अच्छा हाणे इहो कैमो 900.92 अची वियो अच्छा कम्युनिटीज़ ऐं हिन खां टोटल वेरियस एक्सप्लेन अच्छा हाणे असां ईंदासीं रोटेटिव कंपोनेंट जंहिंमें असां इंट्रेस्टेड आहियूं त तव्हां हाणे ॾिठो उहो असांखे कढी छॾियोसीं त असांखे हिकिड़ो प्रिटी फाइन जेको आहे असांखे मैट्रिक्स मिलियो यानी रोटेशन खां पोइ त हाणे तव्हां ॾिसो त क्वेश्चन नंबर 12 में कोन आहे
त असां में असांखे अहिड़े क़िस्म जो रोटेशन जेको असांखे खपंदो जंहिंखे असां हिनखे कॉपी करे असां पंहिंजे जेको रिपोर्ट आहे का थीसिस उन में असां रखी करे असां हिनखे एक्सप्लेन करे असां हिनखे कयूं था। अच्छा दोस्तों, हाणे असांखे रोटेशन फैक्टर तव्हां ॾिठो, हाणे इन फैक्टर में असांखे कुझु छा करिणो आहे, असांखे इन जा फैक्टर करणा आहिनि। हाणे 4 फैक्टर निकिरी विया, पर इन सवालनि में असांखे ख़बर कोन थी पए छो जो नंबर ॾिनल आहिनि त कहिड़ो नंबर कंहिंजो आहे। त हाणे असां इन जा जेको आहे पंहिंजो क्वेश्चन में विझी करे असां हिनखे ॿीहर थोरो रन कंदासीं त ख़बर पइजी वेंदी त कहिड़ो सवाल में उनजी लेबल कहिड़ी आहे ऐं उहा लेबल असांजे कहिड़े फैक्टर सां उहो तालुक़ रखे थी। त इन हवाले खां छा कंदासीं, सभ खां पहिरियों असां पंहिंजो हिन में ॾिसो था तव्हां त हीअ जेको लेबल आहे असांजी पूरी ख़ाली लॻी पई आहे। हाणे इन लेबल में असांखे पहिरियों भरणा आहिनि सवाल उहे। हाणे इन लाइ असांखे छा करिणो आहे त असांखे मूं जी तव्हांखे चयो हुयो, इन लाइ असांखे छा करिणो, जी मूं तव्हांखे चयो त के सवाल ऐं लेबलिंग में उहो कॉपी करे तव्हां वर्ड फाइल में सेव करे छॾियो। हाणे मां उहो ऑलरेडी वर्ड फाइल में सेव करे छॾिया। हाणे हीअ साॼा जेके असांजा आहिनि असां कॉपी कयूं था हितां कंट्रोल ए कंट्रोल सी कॉपी करे ऐं असां हिनखे पंहिंजे एसपीसिस जेको लेबल आहे उन में असां सेव था कयूं। दोस्तों, जॾहिं असां वर्ड डेटा मां जेके लेबल आहिनि उहो कॉपी करे असां हिते पेस्ट कयूंसीं त हाणे असां ॾिसो त अॻु में असां जेको कमु कयोसीं उहो बग़ैर लेबल जे कयोसीं, जंहिंमें असांखे टेबल तमामु घटि नंढियूं मिलनि पियूं ऐं आसानी सां सम्झी सघूं पिया। पर मसइलो आहे त हाणे असांखे फैक्टरनि खे सम्झणो आहे त कहिड़ा फैक्टर कंहिंजा आहिनि, कहिड़ा फैक्टर में कहिड़ा कहिड़ा सवाल अचनि था। जी 4 फैक्टर रोटेटेड कंपोनेंट में असां ठाहियासीं, मिलिया असांखे। त हाणे उन में मुख़्तलिफ़ क्वेश्चन वाइज़ हुया, यानी क्वेश्चन वाइज़ इन में तव्हां ॾिठो त हीअ मुंहिंजे मुख़्तलिफ़ सवाल आहे। हाणे असांखे ख़बर इहा न पई पए त इन में कहिड़ा सवाल कंहिंजा हुया कंहिंजा, इन हवाले खां असां हाणे इन में लेबल हयूं आहे ऐं लेबल खां पोइ असां ॿीहर कमु कयूं था। हाणे असां वरी ॿीहर हिन में फैक्टर एनालिसिस में ऐं हाणे असां हिते जेको आहे राइट क्लिक करे तव्हां हिनखे डिस्प्ले वेरिएबल नेम कंदो त बहितर रहंदो ऐं पोइ तव्हां सभिनी खे तव्हां हेॾे मोकिलियो ऐं हिन में जीअं त असांजो हिकिड़ो क्रॉस रोडिंग 12 हुयो नंबर, इनखे असां वापसि मोकिलींदासीं। इहो ज़रूरत न आहे असांजी। हाणे असां मां तव्हांखे उहे शयूं ॿुधाईंदुमि जेके इम्पोर्टेंट आहिनि, जेके असां पंहिंजी थीसिस में असां रिपोर्ट बि कंदासीं। सिर्फ़ु उहे मां ऑप्शन टिक कंदुमि। पार्ट लिस्ट ऐं केमो, ठीकु आहे। एक्सट्रैक्शन में असां स्किप डॉट ऐं ही ॿ जेको आहे। अच्छा, हाणे तव्हां हिन फिक्स नंबर में तव्हां वञी सघो था, पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ जेतिरा तव्हांखे फैक्टर खपनि त उहो बि लिखी सघो था। मिसाल 4 त 4 खपनि, पर असां आइगन वैल्यू सां वञूं था। अच्छा, हिते मां हिकिड़ो ॿियो बि वीडियो ठाहींदुमि जंहिंमें हिकिड़ो ॿियो मिसाल नई डेटा सां मां इहो फैक्टर एनालिसिस ते कमु कंदुमि ऐं जंहिंमें कोशिशि कंदुमि त फिक्स फैक्टर ते कमु कजे। ठीकु आहे। आइट्रेशन तव्हांजी साॻी हूंदी, कंटिन्यू कंदासीं। रोटेशन में असां वेरी मैक्स में कंदासीं। अच्छा, तव्हां हिनखे ॿियूं जेके रोटेशन जा मेथड उहे बि तव्हां इन सां बि तव्हां करे सघो था त ख़बर पए त रिज़ल्ट तव्हांजा कीअं था अचनि। ऐं हिते बि मैक्सिमम आइट्रेशन या रिपीटेशन जेका उहा 25 हुजे ऐं स्कोर में असांखे का बि शइ कोन खपे, इन करे तव्हां हिनखे कैंसिल करे छॾियो। ऐं ऑप्शन में असां सॉर्ट बाय साइज़ ऐं 0.4। अच्छा, सॉर्ट बाय साइज़ जेको फ़र्क़ु इहो पवंदो त जॾहिं तव्हां हिनखे कंदो त स्टार्ट थी वेंदो असेंडिंग ऑर्डर में। त जंहिं फैक्टर में जेके मथे टॉप हूंदा उहे मथे अची वेंदा ऐं उन फैक्टर जेके आहिस्ते आहिस्ते तव्हांजा असेंडिंग ऑर्डर में यानी टॉप खां बॉटम में ईंदा। जॾहिं असां रिज़ल्ट ईंदो आहे त उहो बि सम्झाईंदो सॉर्ट बाय साइज़ जो फ़र्क़ु कहिड़ो थो पए। अच्छा, जेको ॿियो मिसाल जेका नई वीडियो आहे उनमें मां इहो डिस्कस कंदुसि त सॉर्ट बाय साइज़ ते तव्हां नथा कयो त पोइ कहिड़ो इम्पैक्ट पए थो, या हिते असां 0.4 जॻह 0.1 कयूं त पोइ कहिड़ो इम्पैक्ट पए थो। इहो अगली वीडियो में इंशाल्लाह तव्हां ॾिसंदव। कंटिन्यू ऐं हाणे असां जस्ट हिनखे ओके कंदासीं। ॾिसो ओके कयोसीं, असांखे ही कुझु रिज़ल्ट्स हली रहिया आहिनि। रनिंग फैक्टर एनालिसिस काफ़ी वॾो मेन्यू आहे, इन करे इहो टाइम वठंदो। जेसि ताईं इहे पूरा फैक्टर असांजा ठही नथा अचनि तेसिताईं असांखे थोरो इंतज़ारु करिणो पवंदो। तेसिताईं असां हिनखे ॾिसी वठूं हिन फैक्टर में असांजी ही कुल वेरिएबल आहे ऐं हिन में असांजो 12 नंबर वेरिएबल तव्हांखे कोन मिली रहियो आहे। ठीकु आहे। ऐं ही आहे असांजो पूरो मेन्यू, असांखे कहिड़ी कहिड़ी शयूं असां ॾिनियूंसीं। हाणे असां डायरेक्टली पंहिंजे रोटेटेड कंपोनेंट मैट्रिक्स ते वेंदासीं। ॿियो कोई बि शइ डिस्कस कोन कंदासीं छो ऑलरेडी सभु शयूं तव्हां ॼाणो था। असां सिधो रोटेटेड कंपोनेंट मैट्रिक्स ते आयासीं। हाणे असां पंहिंजे रोटेटेड कंपोनेंट मैट्रिक्स में जंहिंमें असांजा 4 फैक्टर आहिनि ऐं हाणे असांखे हिते तव्हां ॾिसो था जंहिंमें असांजूं लेबल आहिनि। हिन में जेके तव्हां पोइ ते ॾिसंदव हिते तव्हांजी नज़र अचे थो त हिन में तव्हांखे अॻ में क्वेश्चन्स हुया, पर हाणे असां उहे लेबल अचूं। लेबल छाजे करे, जो असां कॉपी पेस्ट करे असां लेबल वारी जॻह में रखी छॾियूंसीं त इन जे करे असांखे अची वियो। हाणे असां छा कंदासीं, थोरो ही नंढो आहे जेके थोरो वॾो कयूं, एडिट कयूं। डबल क्लिक कंदव त इन में खुली ईंदो एडिट वारो ऑप्शन ऐं वठो खुली आहे।
अच्छा इनके तव्हां कैंसिल कयो ऐं इनके तव्हां वॾो कयोसि हाणे तव्हां अची हिते तव्हां रखंदो त तव्हांखे हिते हिते रखंदो तव्हांखे डबल जेको आहे एरो मिलियो जेके तव्हां जीअं हेठि अॻिते कंदो एतिरो अॻिते कंदो त ओतिरो तव्हांखे हीअ आहे हाणे मैनेजेबल शेप में अची वियो हाणे जस्ट तव्हां इनखे कैंसिल कयो त इहो इम्पैक्ट ओते अची वियो हाणे सॼो इम्पैक्ट अची वियो अच्छा हाणे इहो सुवाल पैदा थिए त भाई हिन मां जेके सुवाल आहिनि जेके असां हिकिड़ो फैक्टर ठाहियो आहे त इहे जेके सुवाल आहिनि उहो कहिड़े फैक्टर सां असां थी सघनि था त मिसाल जेके तव्हां हिन में ॾिसंदव त जेके बि सुवाल आहिनि कंप्यूटर सां हवाले सां जेके बि आहिनि त इहो मक़सदु इहो आहे त असांजो फियर ऑफ कंप्यूटर इहे सुवाल आहिनि हिते असांजो जेको वेरिएबल्स जेको फैक्टर ठाहियो असांजो फैक्टर नंबर 1 असां हिनखे जो ॾेई सघूं था फियर ऑफ कंप्यूटर यानी कंप्यूटर इस्तेमालु करण जो ख़ौफ़ कहिड़ो आहे जेके बि सुवाल इहे फियर ऑफ कंप्यूटर जे हवाले सां आहिनि ऐं हिन में जेको ॿियो फैक्टर ठाहियो मां असांजो उहो थियो I cannot sleep, thoughts of eigenvector, and standard deviation excites me, central tendency, यानी ये statistic makes me यानी ये जेके भी शयूं आहिनि ये चीज़ मैंने static जे हवाले खां यानी इहो आहे असांजो ॿियो फैक्टर नालो थी वियो fear of statistic ऐं टियों जेको असांजो थी वियो उहो असांजो हिन में आहे I have never good mathematics. Okay, I split into the comma whenever I see an equation. I barely bet. I math जे हवाले खां the fear of math. अच्छा ऐं आख़िर में जेको इहो आहे उहो आहे असांजो पीयर एवोल्यूशन हिन में सभु जेको आहे पीयर जे हवाले खां सवाल अचे था हाणे असां इहे 4 फैक्टर ठही विया हाणे दोस्तो ईअं थींदो आहे त तव्हां हिकिड़ो क्वेश्चन आहे ज़ाहिर आहे क्वेश्चन मुख़्तलिफ़ कंस्ट्रक्ट हूंदा त जेके सवाल अची विया तव्हां ॾिसंदो त कहिड़ो कंस्ट्रक्ट किथे थो अची वञे कहिड़ो कंस्ट्रक्ट किथे थो अची वञे कहिड़ो कंस्ट्रक्ट हिते अची थो वञे हाणे इन तरीक़े सां असांजा 4 फैक्टर ठही विया हाणे ऐं इन तरीक़े सां तव्हांजे जेको पंहिंजो क्वेश्चनियर में बि कंस्ट्रक्ट हूंदा उन तरीक़े सां तव्हां बि इनखे ठाहे सघो था ऐं हिन में आख़िर में नंढी ॻाल्हि बि तव्हां ॿुधाईंदो वञा त हिन में एक्सट्रैक्शन मेथड असांजो PCA ऐं असांजी रोटेशन मेथड उहो असांजो वेरिएशन विद द काइसर नॉर्मलाइजेशन यानी काइसर जेको असांजो उन आइगन वैल्यू 1 वारे सां इहो इन ते खिचियो आहे त ही त हुयो पूरो असांजो रोटेटिव कंपोनेंट मैट्रिक्स सम्झोसीं फैक्टर सम्झोसीं उम्मीद कयां थो तव्हांखे काफ़ी वीडियो पसंदि आई हूंदी ऐं तव्हांजी काफ़ी मालूमात में इज़ाफ़ो बि थियो हूंदो ऐं जेकर वाक़ई इज़ाफ़ो थियो आहे ऐं पसंदि बि कयो था त पोइ लाइक करण ऐं शेयर करण में कहिड़ी देरि थी सघे थी ऐं मुंहिंजे ख़्याल में पंहिंजो सब्सक्राइब बि करे वठंदो त ॾाढो बहितर थी वेंदो त इन सां हिकु ॿी मोटिवेशन मिलंदी ऐं अञा वधीक वीडियो ठाहिण में मूंखे इहा मोटिवेशन कमु ईंदी आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो